अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आहियां अली हसन अब्बासी। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बर महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाल्हियूं मुंहिंजे सिंध जूं। मकाला, तकरीरूं, ख़त ऐं इंटरव्यू। मुसनिफ़ सैयद असामुद्दीन राशिदी, मुरतब ग़ुलाम अहमद लाखो, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, एंडोनमेंट फंड ट्रस्ट फॉर द प्रिजर्वेशन ऑफ द हेरिटेज ऑफ सिंध। छापोटियूं साल 2020 ईस्वी। मज़मून आहे मौलाना शफ़ी मोहम्मद लाहौरी। तर्जुमो सलमा लोहर। ख़ान बहादुर प्रोफेसर डॉक्टर मौलवी मोहम्मद शफ़ी जी शख़्सियत इल्मी दुनिया में कंहिं बि रस्मी तारुफ़ जी मुहताज न आहे। मौलाना मोहम्मद शफ़ी साहिबु सन 1934 ईस्वीअ ऐं 1937 ईस्वीअ में 2 भेरा सिंध जो इल्मी सफ़र कयो ऐं नतीजे में जेके तहक़ीक़ी मकाला लिखिया उहे सिलसिलेवार ओरिएंटल कॉलेज मैगज़ीन सन 1935 ईस्वी ऐं 1937 ईस्वीअ जे इशाअत में शाया थिया। अॻिते हली सन 1970 ईस्वीअ में उन्हनि मकालनि खे सहेड़े ऐं तरतीब ॾेई संदसि लाइक़ु फ़र्ज़ंद अहमद रब्बानी साहिबु सनादीद सिंध जे नाले सां किताबी सूरत में शाया करायो। पीर असामुद्दीन राशिदी मरहूम जा मौलाना शफ़ी मोहम्मद मरहूम सां गहरा इल्मी नाता हुआ, जंहिंजो अंदाज़ो पीर साहिब जे इन अमल मज़मून मां बख़ूबी लॻाए सघिजे थो, जेको मौलाना मोहम्मद शफ़ी जे इंतकाल खां पोइ मशहूरु सिमाही रिसाले उर्दू कराची जे जनवरी 1968 ईस्वीअ में शाया थियो, जंहिंजो सिंधी में तर्जुमो पढ़ंदड़ लाइ पेश कजे थो। तर्जुमो रिसाले मेरान नंबर 2 साल 1995 ईस्वीअ में शाया थियो। जॾहिं शऊर वारियूं अखियूं खुलियूं तॾहिं ॾिठमि त इल्मी दुनिया में मौलाना मोहम्मद शफ़ी जो सिको ॼमियल ऐं रोब छायल हो। संदसि मुनफ़रिद ऐं ठोस तहक़ीक़, अमीक नज़र ऐं उन जो इल्मी मर्तबो ऐं मक़ाम उन दौर जे मञियल हक़ीक़त हो। उहे ॾींहं उहे शींहं हुआ जॾहिं ओरिएंटल कॉलेज लाहौर इल्मी लिहाज़ खां न फ़क़ति अहम इदारनि में लेखियो वेंदो हो पर एहतराम जे नज़र सां बि ॾिठो वेंदो हो, छाकाणि त मौलाना मोहम्मद शफ़ी जहिड़ो मुहक़िक़ ऐं मुदबिर उन में मौजूदु हो ऐं उन वक़्तु कॉलेज मां शाया थींदड़ रिसालो ऐं ख़ासि तौर ते उन जो फ़ारसी ज़मीमो संदसि इल्मी जाखोड़ ऐं जुस्तजी सबबि आलमी शोहरत जो सबबु बणियो, जंहिंजो वाहिद सबबु उहो ई हो त मौलाना जी तहक़ीक़ उन में इशाअत हेठि ईंदी हुई। दानिशगाह पंजाब बि उन्हनि ॾींहंनि में ई इल्मो दानिश जी दुनिया में ग़ैर मामूली शोहरत ऐं इज़त हासिलु कई, जो उन मां कई अहिड़ा इल्मी नवादरात शाया थी मंज़र आम ते आया हुआ जंहिंजी घणे अरसे खां इल्मी दुनिया जे अकाबरनि खे कमी पे महसूसु थी। रशीदुद्दीन जा ख़त त पोइ आॾो आया, मगर उन्हनि खां अॻु में फ़हरिस्त अब्दुल फ़रीद, मुतलाए सादीन, ततमा सवानुल हिकमा, दौराइल अख़बार, तज़किरा मैखाना, ख्वाजा गयासुद्दीन जो चीन जो सफ़रनामो ऐं इक़्तिबासात आदाब अल हर्ब वो शुजात जहिड़ा नादिर किताब इल्मी हस्तियुनि जे हथनि ताईं पहुता हुआ। अंसरी जे वमाविको अज़रा जे दरियाफ़्त ऐं उन ते तहक़ीक़ ई अहिड़ो ग़ैर मामूली इंकिशाफ़ हो जंहिं पढ़ियल लिखियल तबिके में थरथलो मचाए छॾियो। समूरी इल्मी दुनिया खे उहो बख़ूबी इल्मु हो त लाहौर इल्मी लिहाज़ खां वॾे मान ऐं मर्तबे वारो शहरु आहे ऐं उनजो इदारो दानिशगाह हक़ीक़त ऐं ॾाहप जो हिकु अहिड़ो ई सरचश्मो हो जो दुनिया जे कंहिं बि वॾे इल्मी ऐं अदबी इदारे खां घटि न हो। मौलाना जो वजूद निहायत ई ख़ैर ऐं बरकत जो बाहिस हो। संदसि मर्दम शनासी, क़दरदानी, शख़्सी कशिश ऐं ज़ाती सिफ़तुनि जे करे जितां किथां जा मुहक़िक़ ऐं मञियल इल्मी हस्तियूं वटसि अची गॾु थींदियूं हुयूं। उहो ई सबबु हो जो दानिशगाह पंजाब खे बि संदसि ई निस्बत सां अहमियत, अफ़ादियत ऐं फ़ज़ीलत हासिलु हुई। सचो त दानिशगाह पंजाब जो उहो ई दौरु औज ऐं उरूज वारो दौरु हो। उन ई समय मौलाना अब्दुल अज़ीज़ मेमनी बि उते ई रहंदो हो। हाफ़िज़ महमूद ख़ान शेरानी मरहूम जो बि उहो ई ज़मानो हो ऐं शेख मोहम्मद इक़बाल मरहूम ऐं डॉक्टर शेख इनायतुल्ला बि उन दौर जा मशहूरु ऐं मारूफ़ उस्ताद हुआ। हक़ीक़त में असांजे बुज़ुर्ग शख़्सियत सैयद मोहम्मद अब्दुल्ला जो बि उहो ई सुहानो समूह हो। उहे सभु बुज़ुर्ग हिकिड़े ई हल्के जा रुकन, हिक ई सिलसिले जा मोती ऐं हिक ई महफ़िल जा चराग हुआ। उन्हनि सभिनी बरगुज़ीदा शख़्सियतुनि गॾिजी समूरे मुल्क में तहक़ीक़ ऐं तजसुस, इल्म ऐं अमल, कलम ऐं किताब जे अहिड़ी फ़ज़ा क़ाइमु करे
इल्मी माहौल खे एॾी बुलंद मरतबे ते रसायो हो जो हिन दुरंगी दुनिया जॾहिं उन ई शहर खे टोड़ियो ऐं संदन माॻनि खे मटायो तॾहिं खां वठी ही अखियूं हमेशह वाझाईंदियूं रहियूं आहिनि। मौलाना मोहम्मद शफ़ी साहिबु शाह हुसैन बयकरा जा हालात पढ़िया ऐं हालात जी नई ओज ऐं उरूज ते लिखंदे पंहिंजे शहर ऐं मुल्क खे क़रीबन उन ई मक़ाम ते रसाए छॾियो। इल्मी ज़ौक़ ऐं शौक़ जो शबाब हो। लिखणु पढ़णु ऐं अभ्यास करणु ॾात जी सूरत ते अख़्तियार कई। ख़ालिस इल्मी ऐं ठोस तहक़ीक़ी किताबनि जी घुर्ज वधंदी वई। लाहौर जूं बाज़ारूं इल्म सां हरदम भरियूं रहियूं। हूअं बि बाज़ार में उन ई सौदे जी सरसी हूंदी आहे जंहिंजा ख़रीदार घणा हूंदा आहिनि। किताबनि जी ख़रीदारी ऐं समूरे मुल्क में कलमी नुस्ख़नि जी तलाश ऐं पंहिंजनि वॾनि जे विरसे जी हिफ़ाज़त उन ई ज़माने में मुक़दस फ़र्ज़ु ॼातो थी वियो। लाहौर जे हर पढ़ियल ॻढ़ियल खे उहो फ़र्ज़ु ज़रूरु सर अंजाम ॾियणो पवंदो हो। हाफ़िज़ महमूद शेरानी जा नवादरात, प्रोफेसर आज़र जी कलेक्शन ऐं ख़ुदि मौलाना जो कुतुबखानो उन ई सोनहरी दौर जा यादगार आहिनि। मौलाना साहिबु उहो पहिरियों बुज़ुर्ग हो जंहिं उहो मालूम करण जी कोशिशि कई त मुल्क में या मुल्क खां ॿाहिरि मशरिक़ ऐं मग़रिब में इल्मी नवादरात किथे किथे मौजूदु आहिनि ऐं कहिड़नि कुतुबखाननि जी ज़ीनत बणियल आहिनि। दानिशगाह में मौजूदु किताबनि जा फ़ोटो ऐं फ़िल्म बि उन ई ज़माने जा यादगार आहिनि। पंहिंजे ज़ाती ज़ौक़ शौक़ ऐं शख़्सी तलाश ऐं तहक़ीक़ जे करे ई हिन बुज़ुर्ग दानिशगाह में उहे न मिटंदड़ निशान छॾिया जंहिंजी अॻूणी साख ऐं नक्श निगारीअ जे करे ई परे परे खां पढ़ियल ॻढ़ियल अची वारिद थियनि था। मौलाना सां शख़्सी ॾेठ वेठ त ग़ालिबन पाकिस्तान ठहण खां पोइ उन वक़्तु थी हुई जॾहिं सैद हाशमी फ़रीदाबादी मरहूम राकिम लाइ पंहिंजे लाहौर वारी रिहाइशगाह ते दावत जो एहतमाम कयो हो ऐं मौलाना साहिब खे पिणु उन में शिरकत लाइ मदऊ कयो हो। जीअं मथे लिखियो वियो आहे त संदसि रूहानी शरफ़याबी त अयामनि खां ई हासिलु हुई जंहिंखे आउं संदसि तहरीरुनि मक़ालनि ऐं किताबनि में चङीअ तरह परूड़े चुको हुउसि। उन राति जॾहिं पाण तशरीफ़ फरमा थिया तारुफ़ ऐं गुफ़्तगू थी तॾहिं जेतोणीकि पहिरीं मुलाक़ात हुई उन हूंदे बि मूं संदसि शख़्सियत जो चङीअ तरह जाइज़ो वरितो ऐं खेसि दिलि सां ॾिठो। पूरो पूनो क़द, मज़बूत हाठी, जिस्म भरियल ऐं खुलियल कणिक रंगो चहिरो, पुरवकार पेशानी ऐं रोशन नंढियूं अखियूं जंहिंजो तेज़ ताब सणु निहायती मुश्किल ऐं नामुमकिन हो त उन्हनि में वरी घूरे ॾिसण जी छा मजाल। शहपर मुनासिबत मूजिबि वधियल जे उन दौर जी यादगिरी ॾियारे रहिया हुआ जॾहिं मर्द मर्दाणी ॾेख ॾींदा हुआ। संदसि सॼो मुंहुं दिलकश ऐं खाॾी सुहिणी ऐं जाज़िब नज़र थिए लॻी। संदसि मथे जा वार खुसी चुका हुआ। संदसि आवाज़ु ईअं सन्हू ऐं नरम हो जीअं रेशमी कपिड़ो नरम ऐं नाज़ुक हुजे। भला उहो आवाज़ु तल्ख़ छो थिए? हीअ त सरासर प्यार ऐं पाॿोह मां दिलुनि खे कशिश कंदड़ हो। मां ॾाढो ख़ुशि हुयुसि त अॼु उन शख़्स जे आॾो आहियां जंहिंखे ॾिसण जी तमन्ना ऐं आरज़ू घणे अरसे खां हुई। नाज़म ब चश्मे ख़ुदि के जमाले तू दीदा अस्त, अफ़तम बपाई ख़ुदि के बक़वियत रसीदास्त। मौलाना पहिरियों शख़्स हो जंहिं सिंध जो इल्मी सफ़र कयो। सखर, रोड़ी, हैदराबाद, ठटे ऐं सेवण पहुची उतां जा तारीख़ी आसार ॾिठा ऐं जिते बि खेसि कुतबा नज़र आया उहे नकुल कया ऐं कुझु अहम कुतबनि जा फ़ोटो बि वरिता। पुराणनि ख़ानदाननि वटि वियो जिते कलमी किताब बयाज़ ऐं तारीख़ी तहरीरूं ॾिठईं। जेके ख़रीद करे सघियो उहे ख़रीद बि कयाईं ऐं बाक़ी जी फ़हिरिस्त तयारु करे वरिताईं। उन तारीख़ी सफ़र जा हालात जॾहिं ओरिएंटल कॉलेज मैगज़ीन जे मुख़्तलिफ़ इशाअतुनि में कुतबनि समेत शाया थिया त मूंखे चङीअ तरह यादि आहे त सिंध जा इल्मु दोस्त माण्हू छिरिक भरे उथिया छाकाणि त केतिरियूं तारीख़ी हक़ीक़तूं ऐं इल्मी तहक़ीक़ अहिड़े सुहिणे सलीक़े सां पहिरियों दफ़ो उन्हनि जे साम्हूं आई। पहिरियों दफ़ो खेनि उन्हनि जी ख़बर पई त मक़बरा ख़ानकाऊं पूॼा पाठ खां सवाइ बि का अहम हैसियत ऐं अफ़ादियत रखनि थियूं। मौलाना उन्हनि मज़मूननि जे ज़रिए इल्मी दुनिया आॾो उहो अहम तारीख़ी इंकिशाफ़ कयो हो त सुल्तान महमूद तुग़लक जॾहिं ठटे जे भरिसां मुओ त उन जो लाश पहिरियां ई सेवण में दफ़न कयो वियो ऐं पोइ दहलीअ ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। उन आरज़ी मदफ़न ते जेकी कुतबा लॻाया विया हुआ उहे मौलाना साहिबु सेवण शरीफ़ मां दरियाफ़्त कया हुआ ऐं उन्हनि जा फ़ोटो मज़कूरा मज़मूननि जे सिलसिले सां गॾु छापे लिखण वारनि लाइ अहम तहक़ीक़ी मौज़ू ज़ाहिर कयो हो।
घणे वक़्त जी ॻाल्हि आहे त मुंहिंजो वॾो भाउ पीर अली मोहम्मद राशिदी ठटे वञी तहफ़तुल किराम जे मुसनिफ़ जो हथ अखर लिखियलु नुस्ख़ो संदसि पोयनि खां कुझु ॾींहं इस्तिफ़ादे करण लाइ वठी आयो हो। छपियल ऐं कलमी नुस्ख़े जे तक़ाबली मुताले खां पोइ जेके इज़ाफ़ा ऐं इख़्तिलाफ़ आॾो आया तन खे तरतीब ॾेई पंहिंजे रोज़ाना अख़बार सितारा सिंध जे केतिरनि ई इशातुनि में शाया कयईं। उहा हिकु ॻाल्हि हुई जा आई वई, न सितारा सिंध रही न उहे परचा महफ़ूज़ रहिया ऐं न वरी उहो ई मालूम थियो त उन ई कलमी नुस्ख़े जो छा थियो ऐं किथे पहुतो। उन ई सोबत में ठटे मुतलिक़ तासिरात बयानु कंदे मौलाना साहिबु उहो बि इंकिशाफ़ कयो त तहफ़तुल कलाम जो उहो ई नुस्ख़ो पाण ख़रीद कयो आहे ऐं हाणे उहो वटसि महफ़ूज़ आहे। उहो ॿुधी मां ख़ुशीअ मां छिरकी उथियुसि ऐं मुंहं में महक पैदा थी। गॾोगॾु उहो इत्मीनान बि थियो त उहो अहम ऐं नादिर किताबु मौलाना साहिब वटि पहुची ज़ाया थियण खां बची वियो। मूं माण्हुनि खां त उहो ई ॿुधो हो त मौलाना साहिबु ॾाढो ख़ुश्क तबियत जो मालिक आहे, जंहिं करे मुंहिंजे दिलि ते उहो ई ख़ौफ़ वेठल हो। पर जॾहिं खेसि ॾिठुमि ऐं साणसि गुफ़्तगू कयमि तॾहिं बिल्कुलु उन जे बरक्स लॻो, ॾाढो दिलचस्प, शफ़ीक़ ऐं नरम मिज़ाज हो। उन राति वारी सोबत में मज़ेदार ॻाल्हियुनि ऐं हौसला ॾींदड़ शफ़क़त सबबि हिन हिकदमि मूंखे पंहिंजो करे वरितो। शुरू में फ़क़ति उन जे इल्मी जाहो जलाल खां मरूब हुउसि, पर मुलाक़ात खां पोइ संदसि सुहिणे सलूक जे करे संदसि ज़ात ऐं शख़्सियत मूं लाइ वधीक जाज़िब ऐं दिलकश बणिजी वई। जीअं जीअं मुंहिंजूं साणसि मुलाक़ातूं वधंदियूं वयूं तीअं तीअं संदसि तौर तरीक़ा ऐं तबियत मुंहिंजे आॾो वधीक वाज़ थींदा विया। मूं महसूसु कयो त जेके माण्हू खांसि घबराईंदा हुआ से संदसि तबियत जे करे न, बल्कि पंहिंजे कम इल्मीअ सबबि ई खांसि परे रहण लाइ मजबूर हूंदा हुआ। जेकॾहिं को कंहिं सां ख़ुश्क रवैयो ऐं थधाईअ वारो सलूक अख़्तियार कंदो आहे त पाण उन में बिल्कुलु हक़ बजानिब आहे। आख़िर एतिरो फज़ूल वक़्तु किथां आणे जो ईअं वक़्तु विञाइणु लॻे। हा त उहो सभु कुझु जेको पाण कयो हुआऊं उहो कीअं करे सघे हा। हक़ीक़त उहा आहे त मौलाना साहिबु जेकॾहिं सख़्तु ऐं ख़ुश्क हो त फ़क़ति इल्मी मामलनि ऐं तहक़ीक़ी मसइलनि में हो। अहिड़नि मामलनि में हू सख़्त खां सख़्तु कीरो सतही लिखत खे बर्दाश्त करे न सघंदो हो। लिखण वारा अक्सर सतही लिखण जा आदी हुआ। मौलाना साहिबु उन अमल खे इल्म जे लाइ बेइज़ती ऐं पंहिंजे मुल्क लाइ बाइस नदामत सम्झंदो हो। मौलाना साहिब जो उहो ख़्यालु बिल्कुलु सही हो त अहिड़नि लेखकनि खे साराहियो वियो या खेनि दरगुज़र कयो वियो त मुल्क मां हक़ीक़ी इल्म जो इख़्तिताम थी वेंदो। उस्ताद ऐं आलिम जी हैसियत सां मौलाना पंहिंजी हिन आदत ऐं अमल ते सख़्तीअ सां कारबंद रहियो। संदसि उहा ख़्वाहिश ऐं कोशिशि रही त मुल्क में तहक़ीक़ जो मयार पुठिते पवणु न घुरिजे ऐं कलम मां जेकी कुझु निकिरे उहो हक़ीक़त ते मबनी हुजे, सतही ऐं सखणो न हुजे। मौलाना साहिब जी उहा कोशिशि केतिरे क़दुरु कामयाबु थी। सा संदसि आरज़ू केसीं ताईं तकमील ते पहुती उन जे बयानु करण जो ही मौक़ियो ऐं महल न आहे। मौलाना साहिब जी उहा गिरफ़्त रुगो आम लाइ न हुई, पर मञियल आलिमनि ऐं कलम धणियुनि जे लाइ बि साॻियो ई दस्तूरुल अमल हो। अहिड़नि माण्हुनि जी लिखणी बि जेसीं ताईं लफ़्ज़ ब लफ़्ज़ करे न पढ़ंदो ऐं परखींदो हो तेसीं ताईं मुमकिन ई न हो त पाण मुतमइन थिए। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे त सुबुह सवेर असांजो गॾियल दोस्त जनाब अब्दुल हई हबीबी अफ़गानी आयो। हू निहायत ई परेशान हो, छाकाणि त मौलाना साहिब जी फरमाइश ते पाण हिकु मक़ालो लिखी संदसि ख़िदमत में पेश कयो आहे। मौलाना साहिबु उन मां हिकु हवाले जी तस्दीक करण ते घुरी। बज़ाहिर ॻाल्हि त तमामु मामूली हुई, पर संदसि घबराहट जो कारण फ़क़ति इहो हो त हबीबी साहिबु उहा ॻाल्हि कंहिं किताब जे हवाले जे बदिरां पंहिंजी यादगिरी ऐं ज़हानत जे भरोसे हेठि कलमबंदि करे छॾी हुई। उहो इतफ़ाक़ चइजे या मौलाना साहिब जी दूर नज़री जो ॾिसंदे ॾिसंदे संदसि नज़र उते ई वञी रुकी ऐं तबियत उते वञी अटकी जिते तहक़ीक़ी उसूल मूजिबि का कमज़ोरी रहिजी वई हुई। घणी देरि खां पोइ केतिरनि ई किताबनि जे उथल पुथल खां पोइ जॾहिं घुर्बल हवालो मिली वियो तॾहिं महसूसु कयुमि त गोया हबीबी साहिब जे मथां वॾो बार हो जो ख़ुदा जे फज़ल सां लही वियो। पोइ पाण इत्मीनान जो साहु खणी पेशानीअ तां पघर उघी सिगरेट दुखाए मुर्की चयाईं त पीर साहिबु वाक़ई उहो शख़्स साहिब नज़र आहे। कुदरत जो अव्हां ते वॾो अहसान आहे। मूं वरंदी ॾींदे खेसि चयो
त हबीबी साहिबु आख़िर उन में एॾी परेशानीअ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? फरमायाईं त तव्हां चओ था त परेशानी, साहिबु मुंहिंजे त इल्मी हैसियत चौवाटे ते बीठल हुई। उहो ई पाण हवाले वारो कागज़ खणी दिली इत्मीनान ऐं ज़हनी सुकून सां तकिड़ा क़दम खणंदो न्यू टाउन पोस्ट ऑफिस तरफ़ वेंदो रहियो। घणी देरि ताईं मां दरवाज़े ॾांहुं ॾिसंदो ऐं सोचींदो रहियुसि त वाक़ई उहा असांजी ख़ुशबख़्ती आहे जो हिकु अहिड़ो शख़्स असां में मौजूदु आहे। उन वक़्तु मूंखे उहो बि ख़्यालु आयो त कुझु माण्हुनि जो कावड़जण को एॾो ग़लति न आहे। मौलाना साहिब जी तहक़ीक़ जी तलब उन्हनि जे पहुच खां मथां ई आहे ऐं उन्हनि जे तरफ़ खां बईद। मौलाना साहिब जी इल्मी तहक़ीक़ जी दुनिया महदूद न हुई, बल्कि घणी वसी ऐं लामहदूद हुई। संदसि गहरी सोच ऐं फ़िक्री पहुच केतिरनि ई मुल्कनि खे पंहिंजे गिरफ़्त में आणे छॾियो हो। हितां जा माण्हू त पंहिंजे आस पास जे शयुनि खां अॻिते वधण जा आदी ई न हुआ। उहो मौलाना साहिबु ई हो जंहिं हिकु ख़ासि पद ते पहुची ठोस ऐं आला तहक़ीक़ जो बुनियादु विधो ऐं अनोखनि मौज़ूअनि तोड़े वसी इल्मी मसइलनि जे मथां परदो खयों जो पहिरियों दफ़ो ॿाहिरीं दुनिया असांजे मुल्क जी तहक़ीक़ात मां फ़ाइदो वठण ते मजबूर थी पई। ख़ताती, मुसविरी, अदब, शेर, तारीख़, सवान, कुतबा, मक़बरा, मतिलबु त इल्म ऐं कलम जी का बि अहिड़ी शाख़ या शोबो न हो जंहिं ते मौलाना साहिब जी तहक़ीक़ ऐं मुरतब कयल नतीजनि इल्मी दुनिया में को मक़ाम हासिलु न कयो हुजे। विचेशा जी तारीख़, अदब या फ़नून लतीफ़ा ते असां वटि सभ खां अवल मौलाना साहिब जी नज़र पई ऐं पाण ई उनखे पंहिंजी जुस्तजू ऐं तहक़ीक़ जो मौज़ू बणायाई। तैमूरियुनि जी तारीख़ हुजे या उन्हनि जी मारिफ़ परवरी, मौलाना साहिब जी कलम सभ खां पहिरियां ई उन्हनि खे उजागर कयो। उन्हनि जी तारीख़ी अहमियत खां न सिर्फ़ु असांखे मुतारिफ़ करायो पर दुनिया जे मुख़्तलिफ़ हिसनि में जेके बि आलिम उन मौज़ूअ ते तहक़ीक़ करे रहिया हुआ तन खे पेश ईंदड़ मुश्किलातुनि खे बि दूरि कयो। उहो ई सबबु हो जो ॿाहिरीं दुनिया जा आलिम असां वटि न सिर्फ़ु मौलाना साहिब जी ज़ात खे सुञाणंदा हुआ पर उन्हनि जे इल्मी मजलिसुनि ऐं महफ़िलुनि में मौलाना साहिब खे ई बराबरीअ वारो बल्कि बुलंद मक़ाम ऐं बरतरीअ वारो दर्जो हासिलु हो। जॾहिं उर्मुगान इल्मी जो ऐलान थियो तॾहिं ॿाहिरीं दुनिया जे केतिरनि आलिमनि उन में हिसो वठणु महज़ उन करे पंहिंजो फ़र्ज़ु ॼातो जो मौलाना साहिब जी शख़्सियत संदन आॾो निहायत ई मोहतरम ऐं मोतबर हुई। उन ई मौक़े ते उस्ताद मोहतरम आकाए बदियुज़्ज़मान फ़ैरोज़न फरमायो हो त दहरो दौरां कमे आवर्द फ़र्ज़ंद चूं मोहम्मद शफ़ी दानिशमंद। ऐं उहो बि सच चयो हुआईं, ख़ाके लाहौर अज़ो फ़ज़ो दा शरफ़ पिदरे फ़ज़ले रा बेही नाए ख़लफ़। मौलाना साहिब जी शख़्सियत पंहिंजे किरदार, अमल ऐं इल्म जे लिहाज़ खां असां लाइ न फ़क़ति मिसाली पर मशअल राहिब आहे। खेनि पंहिंजे मौज़ूआत सां न रुगो दिलचस्पी हुई पर इश्क़ जो उहो आलम हो त घुमंदे फिरंदे उथंदे वेहंदे उन जी खोजना में लॻल रहंदो हो। इल्म जी उहा सूरत हाल हुजे जो घर जे ॿाहिरि सफ़र हुजे या हज़र, हमेशह ऐं हर वक़्तु कंहिं न कंहिं मसइले जी तहक़ीक़ ऐं तलाश में कोशान रहंदो हो। उहो सभु कुझु कंहिं ॾेख वेख जे लाइ न पर इल्म जे ई हुसूल लाइ हो। उन में को बि ज़ाती मफ़ाद या मतिलबु कोन हो ऐं न ई वरी रोज़ीअ जो सहारो ॼाताऊं। मौलाना पंहिंजे इल्म खे कंहिं बि बाज़ार में सौदेबाज़ीअ लाइ न आंदो ऐं न ई उन लाइ को वाक़ो ॾिनो। मौलाना जी ज़िंदगी निहायत बाज़ाब्ता ज़िंदगी हुई। संदसि हर लम्हो क़ीमती ऐं काराइतो हो। हिन जो हर क़दम मंज़िल जे तरफ़ वधंदो हो। पाण वक़्त जो निहायत ई क़दरदान हो ऐं हर साइट सजाई कंदो हो। न कुझु कंदो रहंदो हो, सजाई कंदे कुझु न कुझु कंदो रहंदो हो। वक़्तु विञाइणु संदसि नज़र में गुनाह खां बि बदतर हो। हू उन वक़्तु पंहिंजे वक़्त खे सजायो सम्झंदो हो जॾहिं का नई मालूमात हासिलु कंदो हो या का नई तहक़ीक़ पेश कंदो हो। घर में पंहिंजे कुटुंब सां कॾहिं कॾहिं का हितां हुतां जी ॻाल्हि कई हूंदाई, लेकिन जेसीं ताईं मां ॼाणा थो त ॿाहिरीं दुनिया में कॾहिं बि
पंहिंजे वाता खां बेमक़सद गुफ़्तगू अदा न कयाईं। संदसि सॼी ॼमार अवल खां आख़िर ताईं कंहिं ख़ासि सांचे में पलटियल हुई। उहो ई सबबु आहे जो मौलाना जी ज़िंदगी क़ीमती ऐं काराइती गुज़री। पाण तमामु घणो इल्मी कमु कयाईं ऐं उहे निशान छॾे वियो जिन ते कंहिं ताक़तवर हथ खे बि खॼण जी मजाल न आहे। हिकु शख़्स जी समूरी हयाती मुसलसल अमल रही जो रहंदी दुनिया ताईं न रुॻो दानिशगाह या शहर पर पूरे मुल्क खे मानाइतो बनाए वियो। इनसाइक्लोपीडिया जी तरतीब ऐं तदवीन जे सिलसिले में यूरोप वेंदे हिकु दफ़े मौलाना साहिबु कुझु कलाक कराचीअ में पंहिंजे न्याणे वटि तरसियो। आकाई अब्दुल हई हबीबी साहिबु ऐं हिन ख़ाकसार खे जीअं ई उहा ख़बर पई तीअं ॿई ॼणा गॾिजी संदसि ख़िदमत में पहुतासूं। पाण ॾाढो ख़ुशि थियो ऐं अहिड़ी गर्मजोशीअ सां आदुर्भाव कयाईं गोया संदसि ई मन जी मुराद पूरी थी हुजे ऐं पाण असांजो ई इंतज़ारु करे रहियो हुजे। उन ई ज़माने में मौलाना साहिबु बाज़ीदी फ़िरक़े ते तहक़ीक़ करे रहियो हुयो। वेहण सां ई उन मौज़ूअ ते गुफ़्तगू कंदे मसइलनि जी शुरूआति कयाईं। हबीबी साहिब सां मुखातिब थींदे ई मौलाना जा सवाल हुआ ऐं हबीबी साहिब जा जवाब तक़रीबन 2-2.5 कलाक लाॻीतो दुनिया माफ़िया खां बेख़बर यूरोप जे सफ़र लाइ ज़रूरी सबबनि खां बेपरवाह सफ़र जी तयारी ऐं ज़रूरी काग़ज़ात वग़ैरह जे खां बेनियाज़ निहायत इत्मीनान ऐं सुकून सां बाज़ीदियुनि जे मुतलिक़ तहक़ीक़ ऐं तफ़्तीश कंदो रहियो। मां सोचींदो ई रहियुसि त हीउ इंसानु आख़िर आहे छा? यूरोप वञी रहियो आहे, न डॉलरनि जो फ़िकिर, न पाउंड जी परवाह, न न्याणीअ खां थो पुछे त छा आणिजे ऐं न न्याणे खां ई का फरमाइश जी फ़हिरिस्त थो लिखाए, न उहा पुछा ॻाछा थो करे त लंदन मां कहिड़ी शइ आणिजे जा हिते विकिणी किराए सां गॾु नफ़ो कमाइजे, रेफ्रिजरेटर कहिड़ो बहितरु थींदो आहे, टेप रिकार्डर कहिड़ी कंपनीअ जो हुजे जो वठिजे, मोटर कार कहिड़ी मौज़ून रहंदी, न कस्टम वारनि जी रोकथाम ऐं पुछा, न अहिड़ो एतमाम त वापसीअ वक़्तु सामान बग़ैर खुलण जे घर पहुची वञे। असां ॿई जॾहिं वापसि हलियासीं तॾहिं उहो सोचींदे ऐं चवंदे घर पहुतासीं त सुभान अल्लाह, इल्मी इश्क़ ऐं उन जे जहान जो छा त आलम आहे। मौलाना ओरिएंटल कॉलेज मां रिटायर थियो त इनसाइक्लोपीडिया जे उर्दू तर्जुमे जी नज़रदारी वारे कम में अहिड़े त अनवनाक सां जुंबी वियो जो सुबुह ऐं शाम, राति ऐं ॾींहुं हिकु करे छॾियाईं। मौलाना साहिब जे कुतुबखाने जे लान में छटीअ नुमा हिकु ख़ैमो ठहियलु हो जंहिंमें सर्दियुनि में वेहंदो हो ऐं गर्मियुनि में कमरे में ई कमु कंदो हो। मौलाना जो उहो छटीअ नुमा ख़ैमो कुतुबखाने जे अङण जे हिकु नुमाया किरदारु बणिजी चुको हो, जंहिंमें नंढी कुर्सी ऐं टेबल पियल हुई ऐं आस पास उन ॾींहुं कमु ईंदड़ किताबनि जा ढेर ऐं फाइल मौजूदु हूंदा हुआ जिन में तर्जुमो थियल मकालनि जा अंबार पियल हूंदा हुआ। मूंखे उन ख़ैमे में केतिरा भेरा मौलाना जी ख़िदमत में हाज़िर थियण ऐं मुलाक़ात करण जो मौक़ो मिलियो। हर वारे मुलाक़ात जो मौक़ो रुॻो उन करे ई मिलंदो हो त आउं कराचीअ खां कई ईंदो हुउसि, न त कम जे वक़्तु मौलाना सां मुलाक़ात करणु नामुमकिन हुई। मुलाक़ात बराए मुलाक़ात खे मौलाना गुनाह ॼाणंदो हो, भले क़ौमी बद इख़लाक़ी सम्झंदो हो। मौलाना साहिब जो उते बि साॻियो ई मख़सूस तरीक़ेकार रहियो। मज़मून खे आॾो रखी लफ़्ज़ खे ॾिसंदो, हिकु हिकु सन, साल ऐं नाले जी जेसीं ताईं पाण तहक़ीक़ ऐं तस्दीक़ न कंदो तेसीं ताईं मज़मून इशाअत लाइ कोन मोकिलींदो हो। तसहीह जे सिलसिले में हमेशह खेसि पाण खे ई तकलीफ़ करणी पवंदी हुई। तर्जुमा निगारनि खे त इल्मी तर्जुमे जी आदत कोन हुई ऐं न उहा ॼाण हुई त जाग्राफ़ियाई लिहाज़ खां नालनि, महीननि ऐं सालनि जी अहमियत केतिरी आहे। इबारत ऐं जुमिलनि जी दुरुस्तगी बि मौलाना खे ख़ुदि ई करणी पवंदी हुई। मूं केतिरा भेरा अख़बारुनि में उहे शिकायतूं पढ़ियूं त इदारा दानिशगाह जा मालिक ॾाढा बेज़ार थिया आहिनि छाकाणि जो मवादु तमामु घणो सुस्त रफ़्तारीअ सां इशाअत हेठि पियो अचे। उन्हनि खे उहो अंदाज़ो त कोन हो त तर्जुमे खां पोइ प्रेस ताईं पहुचण में हिकु हिकु मक़ाले खे कहिड़ियुनि तहक़ीक़ी ऐं इल्मी मरहलनि मां गुज़रणो थो पवे। आख़िरी दौर में मौलाना जी तबियत ठीकु न रहंदी हुई, दिलि सुॼी वई हुयसि ऐं जिगर बि कमज़ोर थी वियो हुउसि। परे खां ई माण्हू महसूसु कंदो हो त मौलाना बीमार आहे, पर जीअरो रहंदे पाण कॾहिं बि पंहिंजे कम में नागो न विधाईं।
ऐं न उहो बर्दाश्त ई कयई। रोज़ानो अची हर शइ जी नज़रदारी कंदो हो ऐं कॾहिं बि ईअं न थियो त पाण वक़्त खां अॻु घर मोटी हमेशह देरि सां घर मोटंदो हो। अछे रंग जी शलवार, मेरांजड़े रंग जी शेरवानी ऐं ॻाढ़ी तुर्की टोपी में मलबूस स्टिक जे आधार ते मोटर मां लही पेर खणी ख़ैमे में पहुची हिकु दफ़ो वेही कलम हथ में खणंदो त छाजी बीमारी ऐं छाजी सिहत, न कमज़ोरीअ जो ख़्यालु न तवानाईअ जो अहसासु, दुनिया माफ़िया खां बेख़बर लफ़्ज़नि ऐं इबारतुनि जी दुनिया में गुम सुम थी वेंदो हो। कई ॾींहं ऐं रातियूं ऐं केतिरा महीना ऐं साल मौलाना ईअं ई गुज़ारे छॾिया। 10 मार्च 1963 ईस्वीअ जी आचर ॾींहुं कंहिं दोस्त पुछियो त केॾांहुं वञिणो अथव। मूं वराणियो मौलाना साहिब ॾांहुं। हलंदव? विच में ॿिए दोस्त दख़ल ॾींदे चयो त केॾांहुं थो वञी दोस्त, ही माण्हू त वेही कंदा क़बरुनि जूं ॻाल्हियूं, खोलींदा मुर्दनि जा दास्तान ऐं पुराणनि किताबनि जा किसा। अवी वियो त करियूं था पाण में गपशप। हूअं ई आचर जो ॾींहुं मोकल जो ॾींहुं बि आहे। मुंहिंजा ॿई दोस्त उर्फ़े आम में लिखियलु पढ़ियल हुआ, हिकु PhD ऐं ॿियो डबल ग्रेजुएट, ग़ालिबन ॿई लंदन मां तरबियत हासिलु करे कयल हुआ। सियारो ख़तमु थी चुको हो ऐं बहार जी मौसम हुई। लॉरेंस गार्डन जा के गुल खिड़ी चुका हुआ ऐं कनि ते मुखड़ियुनि जा पोश बाक़ी हुआ। उन ॾींहुं सुबुह जो खुनकी ख़तमु थी त मां 24 मेसन रोड ते पहुतुसि। मौलाना विरांडे में हिकु उभी कुर्सीअ ते वेठल हो। संदसि सॼे खाॿे कुझु कुर्सियूं ऐं हिकु अधु टेबल पियल हुई जंहिं ते कुझु किताब हिक ॿिए मथां रखियल हुआ। ब्रोकलीमान, इंसाइक्लोपीडिया, सार्टन, कामूस अल एलाम ऐं कशफुल जुनून पंहिंजी ज़ख़ामत जे करे नुमाया हुआ। के मुसवदा बि आॾो रखियल हुआ ऐं हिकु मुसवदे ते कंधु झुकाए तस्ही में मशग़ूल हो। मूंखे हिकदमि ख़्यालु आयो त हीउ बि हिकु आचर आहे ऐं मोकल जो ॾींहुं आहे। मूंखे ॾिसी बहकी पियो। ख़ुशदिली ऐं खुंदा पेशानीअ सां गर्मजोशीअ मां उथी मिलियो। हूअं त मौलाना हमेशह अहिड़ो वर्ता कंदो हो, पर अॼोको सुलूक कुझु ग़ैर मामूली ऐं सरसु सवायो हो। ख़ुशीअ मां मुंहिंजो रतु बि वधी वियो ऐं ज़रो ॼणो आफ़ताब बणिजी पियो। वेहण शर्त मूंखां पंहिंजे दिलि जी तकलीफ़ बाबति पुछा ॻाछा करणु लॻो। मां ॾिसंदो रहियुसि त ख़ुदि संदसि हालति अबतर थी चुकी आहे। मुंहुं फ़ेफ़ो अछो, ॻल सुॼियल, अखियुनि जो उहो ताब घटिजी चुको हुउसि। पेरनि ते सोज, ॼण हिकु हिकु पेर मण जो थिए लॻो। सोज पिनियुनि खां मथे चढ़ी चुकी हुअसि। मूं हैरत मां खांसि पुछियो त मौलाना ही छा आहे? हा हूं कंदे, मुंहिंजी ॻाल्हि खे टारींदे मूंखे ईअं ई मुंहिंजी सिहत जी हिफ़ाज़त लाइ हिदायतूं ॾियणु शुरू कयाई। मूं मौक़ियो ॾिसी खेसि चयो त मौलाना, आचर जे ॾींहुं बि अवां आराम नथा करियो। वराणिया ई अदा, जेकॾहिं कमु नथो करियां त ॾींहुं ई नथो गुज़रे। हूअं बि कमु तमामु घणो आहे। माण्हुनि जी इहा हालत आहे जो लिखण त बजाए ख़ुदि तर्जुमो करण बि कोन था ॼाणनि। हर का शइ मूंखे ई ॾिसणी पवे थी। सिहत जी अहिड़ी हालत में फ़र्ज़ शनासीअ जो अहिड़ो जहान ॾिसी आउं दंग रहिजी वियुसि। लेकिन मूंखे संदसि हालत ते ॾाढो कहकाउ अची रहियो हो। तक़रीबन 1.5 कलाक मां संदसि ख़िदमत में वेठो रहियुसि। दिलि खोले ॻाल्हायोसीं ऐं घणियूं ई ॻाल्हियूं थियूं। मौलाना ताहिर आशना जे दीवान जी ॻाल्हि कई त पाण पेरिस मां उन जो फिल्म घुरायो आई, मगर काग़ज़नि जी अणाट सबबि फ़ोटो स्टेट थी न सघियो। मूं चयो त मौलाना मूंखे ॾियो, आउं ॿिए ॾींहुं कराची वञिणो आहियां ऐं उतां ई ठाराए खणी ईंदुसि। वराणियाई त सुभाणे ऑफ़िस मां फिल्म मोकिले ॾींदुसि। मोहम्मद हुसैन आज़ाद मरहूम मुतलिक़ पाण हैरत अंगेज़ ॻाल्हियूं ॿुधायई ऐं उन ते लिखियलु पंहिंजो हिकु ताज़ो मज़मून बि इनायत कयई। मुफ़्ती सदरुद्दीन आज़रदा ते बि उन्हनि ॾींहंनि में लिखियलु पंहिंजो हिकु मकालो अंदरां आणे ॾिनई। मुंहिंजी आदत आहे त मां अहिड़ियुनि शयुनि ते ऑटोग्राफ वठी छॾींदो आहियां, लेकिन मौलाना जी शख़्सी रोब ऐं असर सबबि मूंखे उहा हिमत न थी त आउं कुझु पुछी सघां। पोइ त मां अॼु ॾींहं ताईं पछताईंदो रहियो आहियां त जेकर सही कराए छॾिया हा त ग़ालिबन उहा संदसि ज़िंदगीअ जी आख़िरी सही हुजे हा। मुंहिंजे ॿिन्ही दोस्तनि जो लवाइण बजा हो। असां पाण में उॾो ई खाधल ऐं फाटल पुराणनि किताबनि जूं ॻाल्हियूं कयूं। मौलाना शिकायत कई त संदसि लाइब्रेरीअ में रखियल हिकु कलमी नुस्ख़ो उॾाईअ जो लुकमो बणिजी चुको आहे
हाणे यादि न आहे त हिकु ॿियनि क़ीमती किताबनि जा बि नाला वरिताई जे उॾोहीअ जो खाज थी चुका हुआ। अहिड़ीअ तरह पाण पंहिंजी लाइब्रेरीअ मां हिकु उॾोही खाधल किताबु खणण बि वियो, पर उन वक़्तु उहो खेसि न लधो। ॻाल्हियुनि कंदे मौलाना उहो बि ॿुधायो त नज़ीरी निशापुरी खां सवाइ बि हिंदुस्तान में हिकु नज़ीरी शाइर थी गुज़रियो आहे जो साहिब दीवान शाइर हो। संदसि दीवान ते मीर मोमिन अस्तराबादीअ जी मोहर बि लॻल आहे ऐं उहो वटसि मौजूदु आहे। मौलाना हिकु भेरो वरी उथी लाइब्रेरीअ ॾांहुं वियो त मूंखे ॾाढी शर्मिंदगी थी, छाकाणि त संदसि हालति अहिड़ी न हुई त पाण हर उथी अंदरि वञे। मूं महसूसु कयो त कुर्सीअ तां उथंदे ई संदसि सहको वधी वञे थो। इस्लामिक रिसर्च इंस्टीट्यूट जे डायरेक्टर मूंखे कराचीअ में चयो हो त आउं मौलाना खां उहो मालूम करियां त जेकॾहिं हू पंहिंजी लाइब्रेरी विकिणणु चाहे त क़ीमत मुक़ररु करियां। उन सिलसिले में मूंखे कुझु चवण जी ज़रूरत त न थी, पर जॾहिं पाण उॾोही खाधल किताबनि जो ज़िक्र छेड़ियई त मूं ढकियल ॻाल्हि कंदे मसइलो ज़ाहिरु कयो। वराणियई त ईअं कीअं थो थी सघे? अञा त 5 सालनि ताईं कमु करण जो ख़्यालु आहे। कुझु कम अधूरा बि पिया आहिनि। किताबनि खां सवाइ गुज़ारो बि त ॾुखियो थो थिए। मौलाना जो उहो 5 साला मनसूबो ॿुधी मां हको बको थी वियुसि। संदसि मुंहं खे ॾिसी संदसि तंदुरुस्तीअ जो जाइज़ो वरितुमि ऐं पेरनि जी सोज ॾांहुं नज़र करे चयुमि, अल्लाह अकबर, हीउ इंसानु केॾे अज़्म ऐं पुख़्ते इरादे जो मालिक आहे। कंहिंखे कहिड़ी ख़बर त हाणे ज़िंदगीअ ऐं मौत जे विच में रुॻो 2 ॾींहंनि जो वक़फ़ो बाक़ी आहे। 14 मार्च ख़मीस जे ॾींहुं सुबुह थींदे जीअं ई ऑफ़िस अची वेठुसि तीअं ई फ़ोन जी घंटी वॻी। उहो राज़ी मरहूम जो आवाज़ु हो जो घबरायल ऐं हीसियल मुंहिंजे कननि ताईं पहुतो त मूं चयो, ख़ैर त आहे? चयईं, मौलाना इंतकाल करे वियो। कॾहिं? राति 12 वॻे। इना लिल्लाहि व इना इलैहि राजिऊन। मां सॼो सुन थी वियुसि। 3 ॾींहं अॻु में मां संदसि ख़िदमत में हाज़िर थियो हुउसि। मुंहिंजी टेबल डायरीअ में 10 तारीख़ आचर जे ॾींहुं वारो वर्क खुलियल ई हो, जंहिं ते मुंहिंजो मौलाना जे ख़िदमत में हाज़िर थियण जो प्रोग्राम मूं वारे जिननि जी लपीअ में लिखियलु हो। मुंहिंजे ज़हन में उन जी आख़िरी मुलाक़ात जा समूरा वाक़िया हिकु हिकु थी आॾो ईंदा विया। जेके बि ॻाल्हियूं थियूं हुयूं उहे सभु यादि ईंदियूं वयूं ऐं बार बार संदसि ॻाल्हायल जुमिला मुंहिंजे कननि में गूंजंदा रहिया। अञा त मूंखे 5 सालनि ताईं कमु करिणो आहे। केतिरा ई कम अधूरा पियल आहिनि। किताबनि खां सवाइ कीअं गुज़ारो थींदो? आचर जो ॾींहुं ख़ैर सां घर गुज़रियो हुउसि। सूमर ॾींहुं मामूल मूजिबि ऑफ़िस वियो ऐं कमुकार करे घर मोटी आयो। अंगारे ॾींहुं मौलाना जॾहिं ऑफ़िस पहुतो त हल्को बुख़ार महसूसु कयई ऐं वापसि घर हलियो आयो। राति जो संदसि तबियत वधीक ख़राबु थी वई त इस्पताल पहुतो। अरबा जे ॾींहुं पहिरियां 2 पहर ख़ैरियत सां गुज़रिया ऐं जीअं जीअं ॾींहुं लहंदो वियो तीअं तीअं संदसि तबियत बिगड़ंदी वई। शाम जो जीअं सिजु लहणु लॻो तीअं मौलाना जे नब्ज़ुनि जो तहरुक बि घटिबो वियो। अधु राति जो इस्पताल जे घड़ियाल जीअं 12 वॼाए उन ॾींहुं ऐं तारीख़ खे अलविदा कयो ऐं तारीख़ जो वर्क वरायो, तीअं हेॾां मलकल मौत बि मौलाना मोहम्मद शफ़ीअ जी ज़िंदगीअ जो वर्क वराए छॾियो। हीउ हिकु शख़्स जी ज़िंदगीअ जो वर्क न हो जो वरियो, पर पूरी क़ौम जे इल्मी वक़ार जो वर्क हो जो उन ॾींहुं ऐं तारीख़ ते हमेशह लाइ वरायो वियो। हीउ उहो सान्यो हो जंहिंजी अज़त आर्ज़ी न पर दाइमी हुई। उहा अज़त हिकु ख़ानदान ऐं क़बीले या शहर ताईं महदूद न हुई, पर पूरे मुल्क ऐं मिलत लाइ हिकु जहिड़ी हुई। तू आगही के मेरा अज़ ग़ुरूब ऐन ख़ुर्शीद चे गुंज हाए सादत ज़ियाने जान आमद। लाइब्रेरीअ जे पोयां नंढे लान में इल्मी दुनिया जे हिन अॻवान ऐं रहनुमा जो लाश आख़िरी सफ़र लाइ तयारु रखियो हो। संदसि अज़ीज़नि ऐं क़रीबनि खां सवाइ शहर जा मुअज़्ज़िज़ ऐं इल्मी शख़्सियतूं बि मौजूदु हुयूं। जस्टिस रहमान साहब, हमीद अहमद ख़ान साहब, हामिद अली ख़ान साहब, मौलाना सलाहुद्दीन मरहूम, डॉक्टर सैयद मोहम्मद अब्दुल्ला साहब, डॉक्टर मोहम्मद अब्दुल्ला चुगताई, शेख मोहम्मद इकराम साहब ऐं सैयद मोहसिन शाह साहब जन हुआ। उन्हनि खां सवाइ यूनिवर्सिटी जा केतिरा ई उस्ताद बि आया हुआ। जेतिरा बि माण्हू मौजूदु हुआ ग़मज़दा ऐं सोगवार बीठा हुआ। सभिनी जे मुंहं ते उदासी छायल हुई। सभिनी खे उन नुक़सान ऐं ज़ियान जो अंदाज़ो ऐं अहसासु हो। आख़िरी दीदार खां पोइ 4:05 ते
कफ़न जूं डोरियूं ॿधियूं वयूं। असां ॾिठो त हिकु मोमिन जो मुंहुं हो जो ॾाढो मुतमइन ऐं पुरसुकून थिए लॻो। मौलाना वॾे इत्मीनान सां हिन दुनिया खे छॾे वञी रहियो हो। बंदाए में पाक रवी राकाए देरी देरे खन ताज़ीद बाक ज़ैद चूं बरोद पाक रोद। पूरे 5:30 वॻे ख़ाकी जिस्म खे ख़ाक जे सुपुर्द ऐं ख़ालिक जे हवाले करे संदसि अज़ीज़नि ऐं अक़ीदतमंदनि जो उहो नंढिड़ो काफ़िलो फुरिजी वियल काफ़िले वांगुरु अछरा जे क़ब्रिस्तान मां ॿाहिरि निकितो ऐं थोरी देरि खां पोइ हर को पंहिंजे पंहिंजे घर हलियो वियो। मौलाना खे असीं रुख़सत त करे आयासीं, मगर गिर में के शुदी जे दीद आहे मस्तूर अज़ सीन आहे मन कुजा शवी दूर।